अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार मां है फराज शाह। सबका पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। मस्तोंग में सिक्योरिटी फोर्सेस की ऑपरेशन अल अज़म तहत कामयाब कार्रवाई। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब ऑपरेशन अल अज़म में बाढ़ वेल दहशतगर्दनि जो अंग 13 थी वियो। मस्तोंग के खडकोचा वारे इलाइक़े में कार्रवाई दौरान दहशतगर्दनि जा ठिकाना तबाह। पंजाब में तूफ़ानी बरसात, लाहौर समेत केतरनि शहर में ॿोॾि जहिड़ी सूरत-हाल। सूबाई गादी वारे शहर में तेज़ वसकारे बाद रोड रस्ता ऐं हेठाहीं वारा इलाइक़ा पाणीअ हेठि। सरगोदा, गुजरांवाला, नारोवाल, हाफ़िज़ाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बि पाणी बीहजी वियो। गढ़ी शाहू में ज़बून हाल घर जी छित किरण सबबि 3 घर भाती फोत। सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में किथे हल्की किथे तेज़ बरसात। मिठी, नंगर पार्कर, डेपलो, इस्लामकोट ऐं छाछरे समेत थर पार्कर में तेज़ वसकारो। उमरकोट, सांगड़, बदीन, दादू, टंडो आदम, शहदादपुर, सामारो ऐं गोलारचे में बरसात। टंडो भागो, मलकानी शरीफ, खोरवा, पीरो लाशारी, झोल, ॼाम, नवाज़ अली ऐं ॿियनि इलाइक़नि में भी बादल बरसी पिया। मौसम खुशगवार। MQM जो रिंगट जारी। ॿीहर 9 सूबनि जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल चयो आहे त हिकु वफ़ाक़ ऐं 4 सूबा भली फ़रिश्ता वठी अचो। मुल्क मौजूदा निज़ाम तहत नथो हली सघे। पार्लियामेंट जी सियासत करे ॾिठी, तरमीम भी पेश करे छॾी। हाणे रोडनि ते अची ॻाल्हाईंदासीं। कराची में पार्टी अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो आहे त सिंध हुकूमत कराची के पाकिस्तान लाइ पंहिंजो किरदार अदा करणु नथी ॾिए। लाहौर अॼु कराची खां 50 साल अॻिते निकिरी चुको आहे। सिंध में अञा बि ॿार गटर में किरी फोत थी रहिया आहिनि। इख़्तियारनि जे हेठी सतह ताईं मुंतक़िली लाइ समूरा आईनी तरीक़ा इख़्तियार कंदासीं। नसीराबाद में मसण ऐं सोलंगी बिरादरनि में पुराणी तकरार तां झेड़ो। नौजवान क़त्ल, वार बस स्टॉप भरिसां धुरियुनि में झेड़ो। फायरिंग में मुज़म्मिल मसल मारिजी वियो। 4 ॼणा ज़ख़्मी। वाक़े बाद वारस रोडनि ते निकिरी आया। मक़तूल जो लाश इंडस हाईवे ते रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त सोलंगी बिरादरी जे हथियारबंदनि नाहक हमिलो करे नौजवान खे क़त्ल कयो। पुलिस क़ातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार नाहे। नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे।